वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान नियाज़ी पाकिस्तान की रियासत लाइ ख़तरो बणिजी चुको आहे। इमरान नियाज़ी जे शर खां न इदारा महफ़ूज़ आहिनि, न मस्जिद ऐं न ई का इबादतगाह महफ़ूज़ आहे। रियासत जे मदीना जो नालो वठंदड़ इमरान ख़ान सिर्फ़ पंहिंजी सियासत चमकाए रहियो आहे। राणा सनाउल्ला पंहिंजे बयान में चयो आहे त इमरान नियाज़ी खे अवाम जो को बि एहसास नाहे। इमरान ख़ान हिन वक़्त मुल्क में मज़हबी इंतशार पखेड़े रहियो आहे। इमरान ख़ान गिरजाघर खे जलसागाह में तब्दील करे मसीही बिरादरी जी दिल आज़ारी कई आहे। रियासत हर सूरत में अक़लियतनि जो तहफ़ुज़ कंदी रहंदी। राणा सनाउल्ला चयो त इमरान ख़ान पंहिंजनि अहिड़नि हरकतुनि सां अक़लियतनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहे थो। रियासत कंहिंखे बि मुल्क में मुल्कियत कायम करण की इजाज़त न ॾींदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला वधीक चयो त मुल्क अंदर आइन जी भनकड़ी थी त कानून पंहिंजो रस्तो इख्तियार कंदो। मसीही बिरादरी जे फ़ैसिले खे रियासती तहफ़ुज़ ॾियणु गैर कानूनी ज़िम्मेवारी आहे।